कॾहिं कॾहिं ॿार खदड़ा छो पैदा थी पवंदा आहिनि या खदड़े ॿार में जिन्स जी छा ख़राबी हूंदी आहे। दोस्तो, सिंधीअ में अहिड़े ॿार जे लाइ इंटरसेक्स जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, याने उहो ॿारु जंहिंमें ॼमण वक़्तु सनफ़ याने जिन्स जी अलामतुनि में वज़ाहत न हुजे, मर्द आहे या औरत, इन्हनि ॿिन्ही शयुनि जी या त ख़बर न पए या ॿई जिन्सूं गॾियल तौर ते हुजनि ऐं माण्हूअ जो ज़हन प्लस माइनस थी वञे। ॿारु कॾहिं कॾहिं खदड़ो पैदा छो थींदो आहे? दोस्तो, इहो फितरी तौर ते कुझु जीनियाती या हार्मोनी तब्दीली जो सबबु थींदो आहे। असुल में जॾहिं बि को ॿारु ॼमंदो आहे त एक्स वाए जेके क्रोमोसोम्स हूंदा आहिनि, जॾहिं उहे गॾिबा आहिनि त छोकिरो ॼमंदो आहे, ऐं जॾहिं एक्स क्रोमोसोम्स पाण में मिलंदा आहिनि त औरत यानी छोकिरी ॼमंदी आहे। पर कॾहिं कॾहिं तब्दीली थी वञे थी, जहिड़ो क एक्स वाए या वरी XO, ॿियनि नायाब या गॾियल सूरतूं पैदा थी पवंदियूं आहिनि। हमल दौरान माउ या ॿार जी हार्मोनी सिस्टम में मसइलो अची सघे थो। मिसाल तौरु ॿार में मर्द हार्मोन टेस्टोस्टेरोन या औरत हार्मोन एस्ट्रोजन जे ठहण में ख़राबी पैदा थी पवंदी आहे। जिस्मानी ढांचे जी तरक़ीअ में फ़र्क़ु थी पवंदो आहे। जिन्सी उज़वा मुकमिल तौरु मर्द या औरत जी शकिल में न ठहंदा आहिनि। अंदरूनी जिन्सी उज़वा जहिड़ो क रहम या खसिया में ग़ैर मामूली तरक़ी नाहे थींदी। कुझु जीनियाती बीमारियूं ख़ानदान में हलंदियूं आहिनि जेके जिन्सी तरक़ीअ ते असरु कनि थियूं। ॿाहिरियां जिन्सी उज़वा वाज़े तौर ते मर्द या औरत न हूंदा आहिनि। अंदरूनी उज़वा हिकु जिन्स जा ऐं ॿाहिरियां उज़वा ॿी जिन्स जा थी सघनि था या वरी इन तरह जा नज़र ईंदा आहिनि। हार्मोन जे मिक़दार या कम में फ़र्क़ु हूंदो आहे। बलोगत में यानी जॾहिं उहे छोकिरो या छोकिरी जवान थियनि था त बलोगत में आम मर्द या औरतुनि वांगुरु तब्दीलियूं न ईंदियूं या ॿिन्ही जूं गॾियल तब्दीलियूं ईंदियूं आहिनि। आमतौर ते असांखे जेके असांजे मुआशिरे में खदड़ा फ़क़ीर नज़र ईंदा आहिनि त उन्हनि में वाक़ई गॾियल तौरु मतिलबु तब्दीलियूं नज़र ईंदियूं आहिनि। उहे न त मुकमिल तौरु मर्द लॻंदा आहिनि ऐं न वरी मुकमिल तौरु औरतूं लॻंदा आहिनि, ऐं ॿिन्ही जूं गॾियल ख़ासियतूं उन्हनि में हूंदियूं आहिनि। ऐं बिल्कुलु अहिड़ी तरह उन्हनि में जिन्सी ख़ासियतूं बि इन तरह जूं हूंदियूं आहिनि, यानी अंदरे पासे ॾांहुं फीमेल बि थी सघनि थियूं ऐं ॿाहिरे पासे ॾांहुं मेल बि थी सघनि थियूं, ऐं उहे ॿई ख़ासियतूं उन्हनि में हूंदियूं आहिनि। दोस्तो, इन तरह जूं मालूमात ते मुश्तमिल वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे पेज खे लाइक कयो ऐं वीडियो खे शेयर कंदा। तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि, पंहिंजी क़ीमती राय खां कमेंट बॉक्स में ज़रूरु आगाह कंदा।